धन्यवाद तव्हांजो, लख लख। तव्हां लखनऊ मां असां सां जुड़िया आहियो ऐं असांखे आशीष वचन प्रदान कया अथव। इन ई सिलसिले में अॻिते वधंदासीं। असांजी भेण माया वसंदाणी जयपुर मां जेके अतिथि आहिनि उहे बि जुड़ियल आहिनि। असां नंढो सो संक्षिप्त परिचय ॾींदासीं। असांजी भेण स्कूल टाइम खां ई तव्हांखे संस्कृत में ॾाढी रुचि हुई ऐं तव्हां संस्कृत में श्लोक वाचन, गीत ऐं नाटक में बि ॾाढा भाग वरिता। तव्हांखे ॾिनी वई हुई। लॉकडाउन जे दौरान तव्हां सोशल मीडिया ते ॾाढा एक्टिव थियव ऐं सिंधी भाषा जो वाधारो कयो अथव ऐं सिंधियुनि लाइ ॾाढा नया कम कया अथव। असांजे पुराणनि सिंधी पहाकनि खे हिकु नए रूप में प्रस्तुत करे असांजी भाषा जो वाधारो कयो अथव ऐं सभिनि खे हुन नए अंदाज़ सां भलीभूत कयो अथव। समाज सेवा में बि तव्हांजी ॾाढी रुचि आहे। तव्हां ॾाढा सराहनीय कम करे रहिया आहियो। समाज जे अलावा उनमें अलॻि अलॻि मुद्दनि ते बि तव्हां ॾाढो मोटिवेशनल स्पीच ॾिना आहिनि, जंहिंजे किथे क्रांतिकारी परिवर्तन बि आया आहिनि। असां तव्हांखे तहे दिलि सां इनवाइट था कयूं। तव्हां पाण खे अनम्यूट कयो ऐं अची करे असांखे ॿ आशीष वचन ॾियो। असांजी भेण माया वसंदानी जेके जयपुर मां जुड़ियल आहिनि। मां होस्ट सां रिक्वेस्ट कंदमि माया वसंदानीअ खे अनम्यूट कंदा। भेण माया वसंदाणी जी, मां तव्हांखे अनम्यूट कयो हुयो, वरी म्यूट थी आयो शायदि। हिकिड़ो मिनट। अनम्यूट ठीकु। न हिते त म्यूट ॾेखारीनि था पिया। आस्क टू अनम्यूट। हाणे ठीकु आहे? हाणे आवाज़ अचे पई? जी हा जी। जय झूलेलाल जी। जय झूलेलाल। सभिनी खां पहले तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत थी कयां। जेके बि हिते तव्हां मुख्य अतिथिगण दादा भगवान दास इसराणी, दादा पटेल दास हीरवाणी, दादा मुखी जन, जेके गोपीचंद कापड़ी ऐं राधा राजपाल जन ऐं दादा कन्हैयालाल कामदार, तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत थी कयां। अतिथि गणनि में बि तमामु वॾा अतिथि वेठल आहिनि। दादा केटी दादलानी, दादा जवाहर गोलवानी, दादा कुंदन लाल पंजवानी, जिन खे मां पर्सनली सुञाणींदी आहियां। ॿिया बि वेठा हूंदा त मां उन्हनि खे ओतिरो पर्सनली न सुञाणा, लेकिन मां उन्हनि जो बि हार्दिक स्वागत थी कयां, अभिनंदन थी कयां। असांजी नई टीम महिला नई टीम महिला जी। हा, मां उन्हनि जे बारे में बि चवां थी दादा, उन्हनि जे उते अचां थी। मां तव्हां सभिनी खे मतिलबु पहले त मां इन ॻाल्हि जी ॾाढी साराह ॿुधी रखी आहे कि सेंट्रल सिंधी पंचायत ॾाढो सुठो अॼुकल्ह कमु पई करे ऐं इहा तमामु पुराणी संस्था आहे, जीअं तव्हां ॿुधायो आहे। ऐं 68 साल पुराणी संस्था आहे। 2018 में तव्हां हिन जो पुनर्गठन कयो, 42 सदस्यनि खे तव्हां नियुक्ति कई ऐं हिन राष्ट्रीय स्तर ताईं सुठा कम कया आहिनि। त इन लाइ तव्हांखे जो हार्दिक अभिनंदन आहे, स्वागत आहे, सराहनीय कदम आहे। ऐं अहिड़ो ई तव्हांखे ॿियूं जेके पंचायतूं आहिनि उन्हनि खे अनुकरण करणु घुरिजे, फॉलो करणु घुरिजे कि तव्हां हेॾो हिकु सतना ॾाढो वॾो शहर कान्हे। मां ई सम्झां थी जीअं मध्य प्रदेश जो सतना को तमामु वॾो शहर कान्हे जीअं ॿिया वॾा शहर आहिनि, मेट्रो सिटीज़ आहिनि, पर तव्हां उन्हनि जे साम्हूं हिकु एग्ज़ाम्पल पाण खे प्रस्तुत कयो आहे। त उन्हनि खे तव्हांखे फॉलो करणु घुरिजे कि सतना जहिड़ो नंढे शहर में बि तव्हां एतिरा वॾा कम करे रहिया आहियो ऐं तव्हांजी भावनाउनि जी क़दुरु करणु घुरिजे। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, जेको तव्हां हाणे हींअर महिला समितीअ जो गठन कयो आहे, जंहिंमें तव्हां महिलाउनि जी भागीदारी निस्वार्थ भावना सां समाज सेवा में अॻियां अचनि, छो जे महिलाउनि जी अनिवार्यता बि ज़रूरी आहे, महिलाउनि जी भागीदारी बि ज़रूरी आहे। घणेई मामला अहिड़ा थींदा आहिनि जिते पुरुष न ॻाल्हाए सघंदा आहिनि, उते महिलाऊं वञी करे ॻाल्हाए सघंदियूं आहिनि, सम्झाए सघंदियूं आहिनि। जीअं दादा जन हींअर भगवान दास इसराणी जन चयो कि भई काउंसलिंग करे सघंदियूं आहिनि। के मैटर्स अहिड़ा थींदा आहिनि जिते मर्द न ॻाल्हाए सघंदा आहिनि, पर ज़ालूं ॻाल्हाए सघंदियूं आहिनि। त उन्हनि मामलनि में या ॿिया जेके सोशल फंक्शन था थियनि, ॾिण वार, सामाजिक फंक्शन था थियनि, त उते महिलाउनि जी भागीदारी निस्संदेह तमामु सराहनीय आहे ऐं इहा हुजण बि घुरिजे। जीअं दादा जन चयो, दादा पटेल दास हीरवाणी, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। त इहे जेका देवता आहे, मतिलबु जेका पंहिंजी स्त्री आहे, नारी शक्ति आहे, उहा
उनमें देवताउनि जो बि निवास आहे। उनमें जिते नारी शक्तिअ जी सम्मान मिलंदो आहे उते देवताउनि जो निवास हूंदो आहे डेफिनेटली। अचां थी जेको अॼु तव्हांजो जेको फंक्शन तव्हां कयो आहे कि नए दंपति जन खे असां पंहिंजो आशीर्वाद ॾियूं ऐं संस्कार ॾियूं, त असां मुंहिंजी तरफ़ सां ख़ासि करके मां पंहिंजी तरफ़ सां नवनि दंपतिनि जेके तव्हां जोड़ा जंहिंखे तव्हां सर्टिफिकेट ॾियण वारा आहियो उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ सां तमामु आशीर्वाद आहे, सदाई सुखी रहनि, सदाई जुड़िया रहनि ऐं ख़ुशि रहनि। ऐं संस्कार जे रूप में जीअं दादाजन खे ॿुधायो कि 4 पार्टियूं आहिनि, हिकु छोकिरो हिकु छोकिरी ऐं छोकिरीअ जा माउ पीउ ऐं छोकिरे जा माउ पीउ, उन्हनि खे शादीअ खां पोइ कीअं हलणु घुरिजे थोरो उन विषय ते ॻाल्हाइणो आहे। त सभिनी खां पहले मां चवंदमि भई छोकिरीअ जा माउ पीउ, सभिनि खां पहले मां छोकिरीअ जी माउ खे ई फोकस थी कयां सभिनि खां पहले, त छोकिरीअ जी माउ पीउ या हुनजा पेरेंट्स, त मां इहे चवंदमि भई जीअं हर हिकु ॻाल्हि जी इंफॉर्मेशन रखणु, त जीअं माउ हूंदी आहे, अॼुकल्ह जो रिवाज हली पियो आहे, फोन आहे त घड़ी घड़ी फोन करणु कि भई तूं कीअं आहीं, तूं ठीकु त आहीं, हा, या हिकु हिकु ॻाल्हि जी इंफॉर्मेशन रखणु या हुनखे वरी पोइ मैनिपुलेट करणु कि भई तोखे हीअं न कर, तूं हूअं न कर, त उहो वधीक इंटरफियर करणु ठीकु न आहे। उनखे पंहिंजे हिसाब सां घर हलाइण ॾियो। दुख सुख तव्हां बि ॾिठा, दुख सुख हूअ बि ॾिसंदी, जेको बि हुनजे नसीब में लिखियलु आहे उहो हूअ बि ॾिसंदी जीअं तव्हां ॾिठा आहिनि। त हुनखे पंहिंजो घर पंहिंजे हिसाब सां हलाइण ॾियो, सम्झण ॾियो ऐं हुनखे हलण ॾियो, हलाइण ॾियो। हिकु त इहा ॻाल्हि आहे। ऐं इहा त थी भई माउ पीउ जे नाले सां थोरो शुरूआत में बि संस्कार ॾेई छॾिजे कि भई घर जे कमकार में बि हथु वठाइणो आहे, भले उहा केतिरी बि पढ़ियल लिखियल या नौकरी पेशा छो न हुजे, पर घर में त उहा घरवारी ई आहे, इहो हुनखे ध्यानु रखणु घुरिजे, इहो पंहिंजो रोल निभाइणु खपजे। हिकु त इहा, ॿी ॻाल्हि इहा। हाणे संक्षिप्त में अचां थी ॻाल्हि भई छोकिरीअ जी, भई छोकिरीअ खे कीअं हलणु घुरिजे, त इहो आहे कि सभिनी खे जीअं घर में कीअं छोकिरी हलंदी आहे, माउ पीउ खे कीअं प्यार ऐं इज़त ॾींदी आहे, भाउरनि भेनरुनि जो कीअं केयर कंदी आहे, तीअं ई ससुराल में वञी करे उहा पंहिंजे ससु सहुरे खे माउ पीउ सम्झे, जेके ॾेर ऐं निणानूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे भाउ भेण खे कीअं केयर ऐं रेस्पेक्ट ऐं प्यार कंदी आहे, तीअं वञी करे त उनमें का प्रॉब्लम ई कान ईंदी। उनमें का सोचण जी ॻाल्हि ई कान्हे कि भई कीअं हलणो आहे, जीअं हुते हलंदी तीअं हिते, हा हिते थोरी ज़िम्मेदारी वधीक हूंदी, छो जे नंढे हूंदे त हूअ पंहिंजे ॿार हुई पंहिंजे घर में, लेकिन हिते त हींअर मैच्योर मेंबर आहे, तॾहिं हीअं हाणे ॿाराणी बुद्धि थोरी नथी रखी सघे, हाणे त उहा मैच्योर थी वई आहे, त हिते थोरो मैच्योरिटीअ सां हले ऐं घर में पंहिंजे ससु सहुरे खे आदर ऐं रेस्पेक्ट ॾे। हा, कुझु अगरि कुझु ग़लती थी लॻे, कुझु नथो वणे, त हिते हुते ॻाल्हियूं करणु, गिला करण सां उहो कॾहिं बि घर खे त पंहिंजो न करे सघंदी, लेकिन ॿाहिरि बि वञी करे इहे सभु करण सां हुनखे कुझु मिलण वारो कान्हे, एकारी नुक़सान ई थींदो। त घर जी ॻाल्हि घर में रखी करे ऐं कंहिं समस्या जो समाधान करे। हाणे अचे थी ॻाल्हि भई छोकिरे जे माउ पीउ खे कीअं हलणु घुरिजे, त छोकिरे जे माउ पीउ खे ईअं ई हलणु घुरिजे भई जीअं हू पंहिंजे धीउ सां कीअं हलंदा आहिनि, तीअं ई नुंहुं खे बि धीउ सम्झी करे हलो त कोई समस्या ई कान्हे। नुंहुं में अगरि तव्हांखे कुझु घटिताई थी नज़र अचे, जीअं तव्हां पंहिंजी धीअ में का घटिताई आहे, त तव्हां छा हिते हुते ॻाल्हि कंदा आहियो छा, न कंदा आहियो, तव्हां उनखे ढकींदा आहियो, त तव्हांजी नुंहुं में बि अगरि कुझु कमी आहे त तव्हां उनखे बि ढकियो, हिते हुते ॻाल्हि करण मां कोई फ़ाइदो कान्हे, गिला करण मां बि कोई फ़ाइदो कान्हे। पंहिंजी उहा नुंहुं आहे, धीरे धीरे एडजस्ट थी वेंदी, उनखे थोरो सम्झायो, उनखे थोरो टाइम ॾियो ऐं उहा एडजस्ट थी वेंदी। संक्षिप्त में छोकिरे खे कीअं हलणु घुरिजे, जीअं पंहिंजे सिंधियुनि छोकिरनि में वरी छा इहा ॻाल्हि, थोरो दारू पीअणु, देरि सां अचणु, थोरो जोर सां ॻाल्हाइणु, रड़ियूं वाका करणु, इहे सभु हाणे पुराणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि ऐं हुननि ॻाल्हियुनि खे छॾणु घुरिजे। दारू पीअणु अॼुकल्ह ॾाढो हले पियो, या घर देरि सां अचणु, उहो सभु करण सां ई घर में वरी पोइ कलेश था थियनि, या शक शुबा करणु, या पाई जो हिसाब रखणु, इहे ॻाल्हियूं नथियूं हलनि। ऐं इहो ॻाल्हि बि आहे कि भई जीअं पुराणे ज़माने में मेल डोमिनेटिंग सोसाइटी हूंदी हुई, त अॼुकल्ह उहा ॻाल्हि नथी पई हले। छोकिरियूं बि पंहिंजो इक्वेलिटी थियूं चाहिनि, हुननि जी इहा डिमांड आहे कि असां बि अॼुकल्ह पढ़ियल लिखियल आहियूं, नौकरी पेशा आहियूं, कमायूं था, त असांखे बि उहो ई इक्वल राइट्स मिलनि, त ओतिरो ई हुनखे इज़त ॾियनि, छोकिरा बि इज़त ॾियनि, छोकिरियूं बि हिक ॿिए छोकिरे खे इज़त ॾियनि, त घर हली पवंदो। मां सम्झां थी संक्षिप्त में मुंहिंजा इहे वीचार, इहे संस्कार नव दंपति लाइ लाभदायक रहंदा। इन सां ई जय झूलेलाल, मां समाप्ति थी कयां। ॾाढा सुठो सम्झाणी ॾिनी तव्हां असांजे नए दंपतिनि खे। तव्हांजी ड्रेसअप ॾिसी करे मां थोरो सो शॉक्ड आहियां। ही ड्रेसअप जो कुझु राज ॿुधाईंदा?
ड्रेसअप त छा इहा डिमांड रहंदी आहे एक्चुअली। त मां इहो खुदि चाहींदी आहियां कि भई है न सिंपल में अचां, लेकिन हमेशह ई इहे चवंदा आहिनि कि भई न इहा ई पाए अचिजां, तूं ईअं ई रहिजां, त ठीकु आहे भई मां इन रूप में ईंदी आहियां। पोइ वरी इंप्रेसिव ड्रेस लॻी मूंखे। मां त पुछण वारी हुआं कि कीअं तव्हां मतिलबु डिज़ाइन कई आहे हिनखे, कीअं आइडिया आयो कि मूंखे सिंधी प्रोग्राम में कीअं आइडिया आया? अगरि तव्हांखे मां सच्चाई ॿुधायां त तव्हांखे ॾाढी खिल ईंदी। लॉकडाउन जो टाइम हो, मां ओॾी महिल पूना में प्रिंसिपल जे रूप में कार्यरत हुअमि, ऐं हितां मुंहिंजे भाउ जे पुट जो बर्थडे हो 27 अप्रैल जो। तॾहिं लॉकडाउन लॻल हो ऐं हेठि बि वञणु अलाउड कान हो, मतिलबु हेठियूं दुकानूं बि खुलियल कान हुयूं, बंदि हुयूं। पूरो टोटल पूना में तमामु वधीक सख़्ती हुई। त मुंहिंजे हितां अॻियां थोरा वार वाइट थी विया हुआ। मां चयो हाणे हिनखे बर्थडे मां कीअं हिनखे विश कयां? भई हेॾे में हुन चयईं वीडियो ठाहे करे विश कयो। मां कीअं वीडियो ठाहियां हिन में? त पोइ मां छा कयो, चुन्नीअ खे खणी ईअं ॿधी करे ऐं हुनखे वीडियो ठाहे करे विश कयमि। त उहो वरी सभिनी खे वणी वियो। बसि पोइ त अरे हिन में तव्हां सुठा था लॻो, सुठा था लॻो। पोइ पग में पाए करे पोइ मां वीडियो ठाहिया, ॿिया बि वीडियो ठाहिया, शाइरी वीडियोस ठाहिया, पोइ पहाकनि जा वीडियो ठाहिया। पोइ जीअं जीअं हिनजी साराह थींदी वई तीअं तीअं मां पग खे एनरिच कंदी वियमि। पोइ हितां लॻाए इहे लॻाइण ईअं कंदी वियमि। पग जो इहो इतिहास। पग माया भेण जी पहचान थी वई आहे। जी जी, उहो ई त मां किथे बि वञा थी। हा, पिछले दफ़े मां ईअं ई आई हुअमि सिंपल में, त पोइ कॉम्प्लीमेंट्स मिलंदा आहिनि, ईअं न अचो भई हीअं ई अचो, तव्हां इन ई फॉर्म में अचो। त पोइ वरी मां हिन लाइ तयार थी आहियां बक़ाइदे। सही ॻाल्हि ॾाढी सुहिणी तव्हांजी वाकई में। मां जेको वीडियो ॾिसां थी, तव्हांजी पिक्चर ॾाढी सुठी थी लॻे मूंखे। वाकई में तव्हां इन ड्रेसअप में ईंदा कयो, ॾाढो सुठो लॻंदो। ऐं साथ ई मां तव्हांखे चवंदमि हिकु पहाको या कोई शाइरी पंहिंजी ज़रूर प्रस्तुत करे वेंदा। शाइरी न, मां हलो ठीकु आहे, मां तव्हांखे पहाको थी ॿुधायां। त अॼु छो जे नुंहर न हिननि जी ॻाल्हि थी वठी पई थी हले, त इन ते ई थी ॿुधायां। धकण धी खे सिखे पई नूं। त इन में छा आहे, जॾहिं पाण कंहिंखे डायरेक्टली कुझु न चई सघूं ऐं इनडायरेक्टली कुझु चवणो हुजे, त पोइ इहो पहाको कतब में आणिबो आहे। धकण धी खे सिखे पई नूं, यानी कि धी खे चई करे इशारो नूंहं खे थींदो आहे। एक्चुअली चवणो त नूंहं खे आहे, लेकिन पोइ धी खे कुझु चई करे ऐं पाण नूंहं खे सम्झाईंदा आहियूं। त इहो आहे धकण धी खे सिखे पई नूं। ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया। पहाको वणियो। हा, हिनखे वरी मिसाल ॾेई करे इहो ई कि भई रोटी ठाही अथई तो ईअं कयो अथई, चवणो आहे भई नूंहं खे, लेकिन चवंदासीं भई धी खे। अरे जल्दी ठाहे वठ, महिमान अचण वारा आहिनि, ठाहींदी आहे नूंहं, लेकिन चवंदासीं धी खे। त ईअं करे इहो पहाको आहे। ॾाढो सुठो। माया दीदी तव्हां सां मिली करे, तव्हांखे वचन ॿुधी ॾाढो मूंखे सुठो लॻो। धन्यवाद। ईअं ई तव्हां सिंधी समाज जे पहाकनि खे ऐं कहावतुनि खे अॻिते वधाईंदा रहंदा, असांजी सिंधी भाषा अॻिते इहो वाधारे लाइ कुझु न कुझु कंदा रहंदा। प्रोग्राम खे भेण कंचन जी, दादा भगवान दे ईश्वरान जेतिरी सुहिणी हुननि जी ॻाल्हियूं आहिनि, ओतिरी सुहिणी पाण आहिनि। हुन खां वधीक सुहिणी जी पगड़ी आहे। गुलाबी नगरी जी गुलाबी पगड़ी, गुलाबी जैकेट, त सभु गुलाबी आहे न। सुठो आहे। जयपुर जी असांजी सुहिणी भेण, सभिनी खे जय झूलेलाल। ऐं जेके हाणे नवां दंपति आया आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि इहा चई असांजी भेण माया, ॾाढे शार्ट में ऐं सुठे नमूने ॻाल्हि कई। ॾिसो छा आहे, जेके फोकट जा जेके मोबाइल थी विया आहिनि, अनलिमिटेड वारा कम थी विया आहिनि, इहे ॾाढी घातक बीमारी आहे। इहा ॾाढी, मां बि हिनखे चवंदो आहियां कि महिरबानी करे, जीअं छा थींदो आहे, हिकु वण आहे, हिकिड़ो पौधो असां रोपियोसीं, त पौधे खे बकरी खाई वेंदी, उनखे तव्हांखे चौधारी असांखे हिन जो पाड़ लॻाइणी पवंदी आहे, ताकि उहो थोरो वॾो थी वञे। वॾो थियण खां पोइ साल 2 सालनि खां पोइ 3 सालनि खां पोइ अहिड़ो थी वेंदो आहे कि बकरी खे हुन में ॿधी सघूं था। भई इहा जोड़ी न में एडिशनली हिकु ॻाल्हि चवंदमि, घणेई फैमिलियुनि में इहो ॾिठो आहे कि भई सहुरो जेको थींदो आहे, मेन मुखिया, उहे कंहिं ॻाल्हि ते पंहिंजो रायो न ॾींदा आहिनि, चुप रहंदा आहिनि, कुझु बि न चवंदा आहिनि, न पंहिंजी घरवारीअ खे, न पुट खे, न नूंहं खे, कंहिंखे कुझु न चवंदा आहिनि। मां ईअं चवणु थी चाहियां, जिते हू उचित सम्झनि उते ज़रूर चवनि। जेको ग़लति आहे उनखे ग़लति चवनि, जेको सही आहे उनखे सही चवनि। बिल्कुलु हमेशह चुप्पी या न्यूट्रल रहण उहो बि सही न आहे। मां बसि इहो ई चवणु पई चाहियां। बसि उहो पंहिंजी ज़ाल खां ॾकंदो आहे। न, हीअं ॾकण वारी ॻाल्हि कान्हे। अगरि हू हिन उमिरि में ॾके थो, त पोइ असांजो छोकिरो छो न ॾके? इहो त उदाहरण थो ॾिए कारी, इहो त ग़लति आहे। उहो सहुरो जेको आहे न, उहो मीटिंग में विया, उहो चयनि कि हफ़्ते में हिकु दफ़ो हुनजी मीटिंग इलाही ज़रूरी आहे।
हफ़्ते में सहुरो जी। बिल्कुलु परिवार सां गॾु वेही मीटिंग वठे, घटि वधाई पंहिंजी हिक ॿिए सां पाण में शेयर करनि। मज़ाल असांजी समाज जे ॿाहिरि वञे, पंचनि ॾे वञे या फिर कोर्ट कचहरी वञे, कॾहिं न वेंदी। कोर्ट कचहरी सभु पंहिंजे घर में अथव, सभु पंहिंजे घर मां में। चवां थी भई मुखिया आहे त मुखिया जे रोल पूरो निभाए, ईअं न भई न्यूट्रल मां कंहिंखे न चवंदमि अजय हीअ नाराज़ थी वेंदी या हू नाराज़ थींदो। नाराज़ थिए त छा आहे, जेको ग़लति आहे हुनखे ग़लति चवणु, जेको सही आहे हुनखे सही चवणु, पंहिंजे मुखिया जो रोल अदा करणु, बसि इहो ज़रूरी आहे। ऐं घणनि ई फैमिलियुनि में बिल्कुलु शांत थी विया आहिनि हिकदमि। हिकु अञा ॻाल्हि चवंदमि, जेकी थोरो सो न नुंहं शादी करे वञनि थियूं, पोइ ससु चवंदसि मां हिन ॾेराणीअ सां न ॻाल्हाईंदी आहियां, हिन निणान सां न ॻाल्हाईंदी आहियां, त हुन नुंहं जो शर्म हटी वेंदो आहे। हुनखे हुन परिवार जो उदाहरण ॾियणु लॻे कि असां ॾेराणियूं हिकु आहियूं, निणानूं हिकु आहियूं, त हुनखे उहा कॾहिं बि औलाद बिगड़ंदी कान अथव। या लख रुपए जी ॻाल्हि अथव कि यदि असांजी भाइटियूं, असांजा भाइटिया यदि कुझु बि कंदा आहिनि न, मां त दीदीअ खे फोन थी कयां, पोइ चवंदा अथसि असां ग़लती न कंदासीं, दीदीअ खे फोन न कर। परिवार जो भाउ हिक खे कंहिंखे न कंहिंखे हुजणु खपे। परिवार सभ खां वॾी शक्ति आहे। जी जी जी, इलाही जय झूलेलाल। तव्हांजी तारीफ़ इलाही हूंदी आहे। मीरा भेण न, माया भेण, हाणे यादि रखिजो। माया भेण, मां तव्हांजी तारीफ़ ॿुधी आहे। सुबुह सां मूंखे हिकु वीडियो बि अची वियो आहे तव्हांजो, के मोकिलियो अथऊं जयपुर मां। तारीफ़ मां बि ॿुधां पई तव्हांजी। दादा कुंदन लाल पंजवाणी तव्हांजी ॾाढी तारीफ़ पिया कनि। मां भेण कंचन आहूजा सां निवेदन कंदुमि दादा भैया पंहिंजो चेतन मोलानी